समझी गला जेकॾहिं तो असांजे नगन में अखियूं विधियूं पर तुंहिंजा बि नग सलामत न रहंदा। बकवास बंद कर बकवास। तूं असांजे नगन जो नालो तो वठी तुझी या मचाल हींअर तोखे हिन ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी त गुलबहार खान जी ताक़त ऐं तव्हांजे ताक़त में केतिरो फ़र्क़ु आहे। छो त तूं गुलबहार खान जे वेर खे सुञातो ई कोन्हे। नांगन वारो वेर अथई गुलबहार खान जो, नांगन वारो वेर। राज़ू जी रईस। वञ हिन जे ऐं सोराब जे घर वञी हुन जा नंढा वॾा ॿार बच्चा खणी अच त हिननि खे सबक सेखारियां। छो त हिननि मूंसां वेर पातो आहे। मुंहिंजे ज़िद में हिननि अखियूं विधियूं आहिनि। ही मुंहिंजे ज़िद खे हासिल करण था चाहिनि ऐं गुलबहार खान कॾहिं बि पंहिंजे ज़िद खे झुकाए न चाहींदो। वञ राज़ू। गुलबहार खान जी ज़िद ऐं गुलबहार खान सां टक्कर खाइण जो अंजाम तव्हांखे तमामु जल्द ख़बर पइजी